अस्सलामुअलैकुम दोस्तों चयो वञे थो त जंहिं ज़माने में उमर सूमरो सिंध जो हाकिम हो, उन वक़्तु थर परगि॒णी जे बालवा ॻोठ में पालणी नाले हिकु मारूअ माण्हू रहंदो हो। उन जी ज़ाल जो नालो माॾोई हो। खेनि हिकु धीअ ॼाई जेका ॾाढी सुहिणी हुई। उन जो नालो मारई रखियऊं। मारई जॾहिं वॾी थी त संदसि हुसन जी हाक हंधियनि माॻियनि भुली वई। पालणी वटि फोग नाले हिकु किमी हूंदो हो। फोग जे दिलि में हो त मारई सां शादी कयां। हिकु ॾींहुं वझ वठी पालणी खां मारई जो संग घुरियईं। पालणी मारई जो संग संदसि सौट खेत सां अॻेई करे छॾियो हो। तंहिं करे उन फोग खे संग ॾियण खां इनकार कयो। फोग साड़ विचां सिटी त कंहिं नमूने संग न मिलण जो पालणी खां बदिलो वठां। फोग उमरकोट पहुची उमर सूमरे ताईं मारई जे हुसन जी ॻाल्हि पहुचाई। उमर बादशाह खे जॾहिं ख़बर पई त मारई आहे त धनार जी धीअ, पर हुसन में चोॾीअं जो चंडु आहे। हाणे हू हकदम मारई खे ॾिसण लाइ आतो थी पियो। हिकु ॾींहुं उमर बादशाही वेस बदिलाए उठ ते सवार थी फोग सां गॾु मलीर ॾांहुं रवानो थियो। उहो सोचे त खूह ते हली मारई खे हथु कजे। ईंदे ॾिसी पोइते वरण जी कोशिश कई। साहिड़े चयसि त डिॼ न, हीउ हिकु मुसाफ़िर आहिनि। उञ लॻी हूंदनि, खूह ॾांहुं पिया अचनि पाणी पियारणु, त सवाब जो कमु आहे। साहिड़े जी सलाह ते मारई अञा मोटी मस त सवार बि अची पहुता। उठ विहारे उमर मारई खे चयो त पाणी ढुक पियार। मारई जीअं उमर खे पाणी ॾिनो त हू मारई खे ज़ोरी ॿांह खां झले उठ ते खणी रवानो थियो ऐं खेसि पंहिंजे कोट में अची क़ैद कयईं। राति थी त उमर बादशाह मारई वटि लंघे आयो। छा ॾिसे त मारई रोई अलाह खां दुआ पई घुरे त परवर मुंहिंजी पत रखिजि, मुंहिंजी लोई जी लॼ सलामत रखिजि। रब, आऊं हिते तुंहिंजे सहारे आहियां। उमर बादशाह चयसि, हाणे रोइण मां कुझु बि न वणंदई। तूं मुंहिंजी पट राणी आहीं। मारई चयसि त मुंहिंजो संग खेत सां थियलु आहे। आऊं उन जी अमानत आहियां। आस अथमि त जिन जी आहियां तिन सां शाल मिलां। अलाह जे वास्ते मूंखे आज़ादु करे मारुनि ॾांहुं मोकल। उमर बादशाह वापसि मोटी वियो। संदसि ख़्यालु त हो त जीअं वक़्तु गुज़रंदो तीअं मारई जे मन में बि फेरो ईंदो ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञंदी। हू मारई खे लालच ॾींदो रहियो, पर मारई सारो वक़्तु पखा ऐं पांवार संभारे रत रोईंदी रही। हुनखे महलात में रहायो वियो। हर तरह सिख्यो रखण लाइ आछूं ॾिनियूं वियूं, पर हुन चयो त आऊं उमरकोट जी राणी थियण खां मलीर जी गोली थियण खे वधीक थी भायां। मारई बादशाही तामनि खे ज़हर बराबरि सम्झो ऐं उमर जा पटेर ऐं वेस वॻा न ढकियईं। मथे तां अबाणी लोई न लाथईं। लोई लीणू थी वियसि, मथे में चिड़ पइजी वियसि, पर तेल फुलियल या अतर खे हथ बि न लाथईं। हिकु ॾींहुं उमर बादशाह सम्झो त हाणे मारई जे मन में फेरो आयो हूंदो। उहो सोचे हू वटसि वरी हली वियो। मारई खेसि लेलाई चयो त ए बादशाह, तूं मूंखे जीअरे त आज़ादु न कयो,
पर माण्हुनि खे सारींदे जेकॾहिं हिते मरी वञा त मुंहिंजो मड़ मलीर ज़रूरु मोकिलिजां। उन ॻाल्हि जी जो उमिरि ते अहिड़ो असरु थियो जो माराई खे आज़ादु करे इज़त ऐं एतिराम सां पंहिंजे मुल्क मलीर ॾांहुं रवानो कयईं। अहिड़ी तरह माराई पंहिंजे मुल्क मलीर में माण्हुनि सां अची मिली। माराई जी हुब वतनी खे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ऐं ॿियनि शाइरनि ख़ूब ॻायो आहे। लतीफ़ साईं माराई जी साण वारी सिक खे हीअं साराहियो आहे त वाझाई वतन खे आऊं जे हित मुयास, वाझाई वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किज पंहिंवारनि पास, ॾिज ॾाॾाणी ॾेह जी मंझां वॾिड़े वास, मुयाई जियास जे वञी मड़ मलीर ॾे। दोस्तो हीअ हुई असांजी अॼु जी लोक दास्तान। उमेदु कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं दोस्तो जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। दोस्तो जेकॾहिं तव्हां ही मुकमल दास्तान ॿुधो आहे त हिन में का बि ग़लती हुजे उन लाइ आऊं तव्हां सभिनी दोस्तनि खां माज़रत कंदुसि। ऐं जेका ग़लती तव्हां नोट कई आहे उहा कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। महिरबानी। जीअं ईंदड़ वीडियो में असां उहा ग़लती खे दुबारा दोहरायूं न। महिरबानी दोस्तो।